स्कूलनि मां मोकल मिले, वैकेशन शुरू थिए त शुरू थी वञनि था समर कैंप्स, बाल शिविर ऐं जिते ॿारनि खे सेखारजनि था सुठा संस्कार, सिंधीअ जा बैत, गीत, नृत्य ऐं ॿियो घणो ई कुझु। पंहिंजी ॿोलीअ जी सुञाणप, पंहिंजी ॿोलीअ खे अॻिते वधाइण जी हर मुमकिन कोशिश करे रहिया आहियूं असीं सिंधी। ऐं इन कोशिश में साथ ॾियण जे लाइ सिंधी संगत पारां अंतरराष्ट्रीय नर्सरी राइम कॉम्पिटिशन रखी वई आहे, 3 सालनि जे ॿारनि खां वठी 8 सालनि जे ॿारनि ताईं। छाकाणि जो सिंधी पखिड़ियल आहे हर शहर में, तंहिंजे करे सभिनी सिंधी ॿारनि ताईं पहुचणु नामुमकिन आहे। असीं चाहियूं था त असीं पंहिंजे बाल शिविर या समर कैंप्स में हलंदड़ ॿारनि ताईं इहा ख़बर पहुचायूं पंहिंजे हिन चटाभेटीअ बाबति, जीअं उन में रखियल खे बैत हू यादि करे सघनि ऐं हिन चटाभेटीअ में हिसो वठी सघनि। हिन में इनाम आहे 50। ॿारनि खे हिकु बैत यादि करणो आहे ऐं माइटनि खे उन्हनि जो वीडियो कढणो आहे, वीडियो कढी असांखे मोकिलणो आहे। शिविर में हलंदड़ जेके बि टीचर्स आहिनि, मास्टर आहिनि, उहे जेकर ही बैत ॿारनि खे सेखारींदा त ॿारनि खे विश्वास थी वेंदो ऐं सुठे नमूने में सिंधीअ में बैत चई सघंदा। उन्हनि खे हिकु मौक़ो मिलंदो इनाम खटण जो। उन खां सवाइ इन्हनि सभिनी ॿारनि जो वीडियो YouTube ते असांजे चैनल सिंधी संगत किड्स ते रखियो वेंदो, जिते एतिरा सारा माण्हू ॾिसंदा असां ॿारनि जा वीडियो। तंहिंजे करे अचो त गॾिजी कमु करियूं, पंहिंजी सुञाणप रखूं काइम।